नस्ताइन मौजूद सामीन सभिनी आयल दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। अॼु असांजे दोस्त प्यारे भाउ बच्चन हिंगोर जी सालगिरह, असां उन सालगिरह मल्हाइण जे सिलसिले में अॼु हिते आया आहियूं ऐं बच्चन खे जसा जंहिं दोस्तनि खे साहबनि खे ऐं सियासी माण्हुनि खे ऐं शहरनि खे हिते गॾु कयो आहे। अॼु असां उन्हनि सां मिलिया आहियूं, उन जा चहिरा वेठा आहिनि त दिलि ख़ुशि थी पई आहे। इहो सिर्फ़ु बच्चन हिंगोर जी सालगिरह जे करे। अच्छा, उन खां अलावा मां इन सां गॾु बच्चन खे दुआ कंदुसि त अलाह ताला खेसि खे वॾी जमात ॾे ऐं हक़ सचण करण जी तौफ़ीक़ अता करे। मां इन दुआ सां पंहिंजी जॻह वठंदुसि। वॾी महिरबानी।